रमज़ान शरीफ़ अक़ीदत, एहतराम, बरकतुन ऐं रहमतुन जो महीनो आहे। रमज़ान शरीफ़ क़ुरान पाक जे नाज़िल थियण जो महीनो आहे। हिन पाक महीने में नाज़िल थियो क़ुरान। रमज़ान शरीफ़ रब खे राज़ी करण जो महीनो आहे। नेमत मिलंदी हिन रमज़ान शरीफ़ धरती टीवी जी ट्रांसमिशन में मां हूंदसि तव्हां सां गॾु। क़ुरान पाक जी तिलावत सां शुरूआत थींदी रमज़ान ट्रांसमिशन जी। ट्रांसमिशन में असां सां गॾु हूंदा इस्लामिक स्कॉलर, आलिमे दीन ऐं कारी हज़रात, जिन खां वठंदासीं दीन बाबति खोड़ सारी मालूमात। मुल्क जा मशहूर नात ख्वाह मोहब्बत जा गुल निछावर कंदा, कवाल अक़ीदत जो सलाम पेश कंदा। तहां बि फ़ोन करे ट्रांसमिशन में शामिल थी मेहमानन खां सवाल करे सघो था। त पोइ ॾिसंदा रहो बरकते रमज़ान सिर्फ़ धरती टीवी ते। बरकते रमज़ान, बरकते रमज़ान।